अॼु असां झंडो खानार जो तालुका गंबट में अॼु ॻोठाणनि ऐं उस्तादनि सुठे नमूने हिकु कल्चरल डे मल्हायो। उन कल्चरल डे जो पैगाम इहो हो त सिंध में अमन अमान क़ाइमु कयो वञे ऐं सिंध जी सकाफ़त खे क़ाइमु रखियो वञे। उनजे तमामु सुठे नमूने ॻोठाणनि गॾिजाणी कई ऐं शागिर्दनि उन में शिरकत कई। उन जी शिरकत खां पोइ असां तस्लीम अमन नारे जे उताक ते आयासीं, जिन मंझंदि जी मानीअ जो प्रोग्राम कयो। सभिनी दोस्तनि खे ऐं उस्तादनि खे उन दावत ॾिनी ऐं सुठे नमूने प्रोग्राम कयो। हिन कल्चरल डे जो मल्हाइण जो मक़सदु इहो हुयो त असां सिंध हिकु अमन जो खितो आहे, सदाईं अमन जो खितो रहियो आहे ऐं सिंध जी तहज़ीब सिविलाइज़ेशन 5000 साल पुराणी आहे। हिते सदाईं अमन रहियो आहे, पर कुझु जेके आहिनि सीक्रेट माण्हू उहे सिंध जो अमन ख़राबु करणु चाहिनि था। उन्हनि खे असां ही कल्चरल डे जे प्रोग्रामनि जे वसीले असां ही मैसेज ॾियणु चाहियूं था। जीअं हीअ अली काज़ी साहब महिरबानीअ सां ही कल्चरल डे मल्हाईंदा था वञनि ऐं बहितर नमूने ऐं सिंधियुनि खे बि जेके असां सिंधी माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर पए थी त असांजी तहज़ीब छा आहे ऐं असांजो कल्चर छा आहे। हाणे हिन वक़्तु साईं न्याज़ साहब जॾहिं मानी घुराई आहे उहे मानी हणी रहिया आहिनि। हिन वक़्तु असां तव्हांखे इजाज़त वठंदासीं। हीअ सिर्फ़ु असांजो मैसेज हुयो त अमन क़ाइमु कयो ऐं पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारियो ऐं असांजो हथियार मेन आहे तालीम। ऐं असांजो उन्हनि दोस्तनि शिकारपुर वारनि खे ऐं घोटकी वारनि खे हीअ पैगाम आहे जेको सिंध जो अमन ख़राबु कई वेठा आहिनि उहे अमन बहितर कनि ऐं पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियनि ऐं पंहिंजे सिंधियुनि ते या पंहिंजे पाकिस्तान ते को बि ज़ुल्म न कनि ऐं सुठे नमूने पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं अफ़रा तफ़री न फैलाइनि। हीअ आहे असांजे अॼोको जेको कल्चरल डे मल्हायो आहे उनजो पैगाम।